ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो शहर जे समाजी अॻुवान ऐं साबिक़ा काउंसलर ग़ुलाम हैदर चुट्टो जे घारो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त घारो जे लैंड ग्रेबरनि मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। लैंड ग्रेबर पुलिस जी मदद सां मुंहिंजे प्लाट ते कब्ज़े करण जी कोशिश ऐं मूं ते कूड़ा केस दाख़िल करण जी साज़िश करे रहिया आहिनि। मूंखे उन्हनि मां जानी ऐं माली ख़तरो आहे। वस वारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कजे थो। तफ़सील मुताबिक़ वफ़ा हैदर चुट्टो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे प्लाट ते बासर कब्ज़ो करण जी कोशिश कई, पर मूं उन्हनि खे साज़िशुनि खे नाकाम कंदे पंहिंजा क़ानूनी कम पूरा कया ऐं प्लाट रेवेन्यू डिपार्टमेंट में रीराइट करायो आहे ऐं प्लाट ते रहियल कम पिणु करायो आहे ऐं प्रोटेक्शन ऑर्डर वठी तहफ़ुज़ पिणु वरितो ऐं हलंदड़ कम मां घारो पुलिस जे ASI पिताफ़ी लैंड ग्रेबरनि सां मिली मूंखे गिरफ़्तार कयो ऐं कोर्ट जे हुक्म ते थुॾे छॾियो। आऊं उन ख़िलाफ़ बि कोर्ट में वियो आहियां। हिते कहिड़े क़िस्म जो कानून आहे जो पुलिस तहफ़ुज़ ॾियण बजाए उबतो मूंखे गिरफ़्तार कयो ऐं मूंखे धमकायो वियो त प्लाट ख़ाली कर भॼी वञ, पर आऊं क़ानूनी माण्हू आहियां ऐं क़ानूनी तहत पंहिंजो हक़ वठणु ॼाणां थो। ऐं हिन मामले लाइ इलाइक़े जे मुहसिन साबिक़ा MPA सरदार ॼाम घुराम जोखियो ॼाम अहसान जोखियो खे पिणु दांह ॾेई चुको आहियां, पर मूंसां को बि इंसाफ़ न थियो। अॼु बि उन्हनि लाइ इज़त आहे। हुन वधीक चयो त आऊं हिकु समाजी माण्हू आहियां ऐं मूं अॼु ताईं कंहिं बि क़िस्म जो ग़रीब जो हक़ नाहे खाधो ई ऐं न ई कंहिं सां नाजाइज़ी कई आहे। शहर जो हर माण्हू मूं मां वाक़िफ़ आहे, पर बार बार मूंसां एॾी नाइंसाफ़ी छो थींदी आहे। ऐं SSP ठट्टो डिप्टी कमिश्नर ठट्टो समेत वस वारनि खां मुतालबो करियां थो त मूंसां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं को बि कूड़ो केस कयो वियो त उहो कूड़ ते ॿधल हूंदो। इंसाफ़ जी अपील करियां थो ऐं मीडिया इन ॻाल्हि जी शायदि हूंदी त मूंसां केतिरी नाजाइज़ी थी चुकी आहे।